अस्सलाम वालेकुम दोस्तों अज तव्हांजे लाइ हिकिड़ो तमामु नायाब वीडियो खणी आया आहियूं। दोस्तों इन वीडियो में उस्ताद जलाल चांडी जी गायकी ऐं साईं राशिद मोहरा जी शाइरी ॿिन्ही खे पेश कयो वियो आहे ऐं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में पेश कयो वियो आहे। दोस्तों हिन वीडियो में तव्हां साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहब जो आवाज़ बि ॿुधंदा, तमामु ख़ूबसूरत ऐं तमामु सुरीलो आवाज़ ॿुधंदा। दोस्तों इन वीडियो में साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहब तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं प्यार जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, मोहबत जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। दोस्तों राशिद मोहराई जी ख़ूबसूरत शाइरी सां गॾु उस्ताद जलाल चांडी जी गायकी माना सोने ते सुहागा आहे ऐं तव्हां ॿुधंदा त तव्हांखे तमामु घणो लुत्फ़ ईंदो। दोस्तों वीडियो खे शुरू खां वठी आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो ऐं अगरि तव्हांखे पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो, कमेंट कजो, दोस्तनि खे शेयर कजो ऐं मुंहिंजी चैनल कामरान जानी सिंधी के सब्सक्राइब ज़रूरु कजो। महिरबानियूं। शायरनि जे हवाले सां जनाब घणनि शाइरनि जो कलाम तव्हां ॻायो, जी साईं, कहिड़े शाइर जी शाइरी तव्हांखे मुतासिर कयो? मुंहिंजो अर्ज़ु हिकिड़ो त जे शाइरी जी पोइ त लतीफ़ साईं आई सचल करमस मुगल फ़कीर रखियल छा शाइरी त पोइ हुते आहे, बाक़ी जेका असांखे मां हिनखे जेका शाइरी वणे थी त पोइ असां कहिड़नि नाला वठूं, लिखे को शहर ॿाहिरि आहे। को अहिड़ो कलाम न आहे शाइरी जेको तूं शौक़ सां ॻाईंदो? हा त मां उस्ताद बुखारी खे शौक़ सां ॻायां थो, राशिद साईं खे शौक़ सां ॻायां थो, अब्दुल गफूर खे ॻायां थो शौक़ सां। हाँ तो अॻे दफ़े इहो त ॿुधोसीं न साईं राशिद मोहराई साहब जो इंटरव्यू, त यकतारे जो राग माना सिंध में ख़तमु थी चुको हो, इन खे ज़िंदा कयो जलाल चांडी साहब। ठीकु आहे न। ऐं ॾिसो पहिरियां यकतारे में हूंदी हिकु तंद जंहिंखे चवंदा हुआ यकतारो, जलाल चांडी ॿ तारूं हुयूं, हाणे हुनखे ॿि तारो बि चयो वञे त तॾहिं बि ठहे पियो। ऐं जलाल चांडी जे राग जो अंदाज़ पंहिंजो बिल्कुलु निज पंहिंजो। कामरान जानी तव्हां साईं चओ था पिया न ॾाढी ॾुखी थी मुल आहे सॼणनि जी मोकिलण, इहो असांजे लाइ असां ज़िंदगी जे लाइ त हिकिड़ो माना वाक़ियो आहे, इंसिडेंट आहे साईं। इहो कलाम शाइरी वरी ॻाइण जो अंदाज़ जलाल साहब जो उन दौर में असांखे धुननि जी बि ॼाण न हूंदी हुई, जंहिं वक़्त में इहो कलाम आयो ऐं जॾहिं मोकिलाणी सॼणनि जी थी पए त असां हलायो त ॾेढ ते। ठीकु आहे न साईं। पोइ तव्हांखे बि इहो पसंदि आहे, अला पनाह ॾे। बाक़ी हाणे असां त इहा मोकिलाणी थी साईं ईअं जी पंहिंजी सिंध में थींदी आहे न साईं, तव्हां पसंदि कंदव तव्हांखे न ॾींदा, ॿिए कंहिं कारे किने खे ॾींदा, बाक़ी जेको पसंदि कंदो उन खे न ॾींदा। ईअं थियो। पोइ जलाल साहब हो ऐं असां हुआसीं, उन्हनि जी यादि में ॿुधोसीं, पर जेकॾहिं कुझु उन में बणिजऊं हा त छा चवंदा नी, जीअं जलाल साहब बणियो सोन बणिजी वियो, वधीक जफ़ाकशी या कुर्बानी अलाह साईं ख़ैरु कयो ॿुधे था। तो बसि मिड़े यादूं आहिनि, ॿियो ख़ैरु आहे। हाणे इहो कलाम तव्हां ॿुधो
जाल सां हिकिड़ो ॿियो कलाम ॻायो, मोकिलाणी कान कई महिमान क़िस्मत खे चवां, मुर्तज़ा ॾाढाई जो वॉल्यूम 9 PRC में हा ॻाए। हाणे उते ॾिसो ख़्याल शाइर जो, उहो शाइर चए थो मूंखां माना मोकिलाणी कोन कयईं, ठीकु आहे न, मां नाराज़ थी हले वियो। वरी इन शइ खे ॿुधंदे ॾिसंदे साईं राशिद मुराई इहा कलाम ठाहियो त ॾाढी ॾुखी थी मूला सॼणनि जी मोकिलाणी, वॉल्यूम 50 में इहो कलाम पहिरियों ॻायो आहे, ठीकु आहे न साईं। तो शाइरनि जो ईअं हूंदो आहे, हिक ॿिए जी शाइरी खे ॾिसी करे जो सवाल जो जवाबु तयारु कंदा आहिनि, ऐं ॻाइण जो कमाल हूंदो आहे उन अंदाज़ सां ॻाइण पेश करणु। बिल्कुलु अदा, इहो त कलाम असांजो उन वाक़े जो गवाह आहे, ऐं जेको थियो असां मथे ज़िक्र करे वियासीं ऐं असां हलायोसीं, इहो त विसरण जहिड़ो न आहे। ऐं वरी धुन, तमामु प्यारी धुन ते जलाल साहिबु ॻायो, ईअं लॻंदो आहे ॼण पंहिंजो ॾुख बि हुन बयानु कयो। अॻु में जेको जलाल चांडी जेको राग आहे न, उन पंहिंजो ॾुख बयानु कंदो आहे, पंहिंजो दर्द, हुनखे ॾुख घणा मिलिया, ही सख़्तियूं, ॾुख, हिकु गुरबत जा ॾुख घणा मिलनि, ही त सिर्फ़ु पंहिंजो शौक़ु हो हिन मरहूम खे राग सां। इन करे हुन ज़िक्र कयो हिकिड़े इंटरव्यू ते, बाबा असां पंहिंजो पाण खे जेको आहे सो बचाइण लाइ हिन राग में आयासीं, छो त हिन शइ जो सटियल माण्हू तमामु घटि थो को बचे साईं, को दरवेश थी थो वञे, को चरियो थी थो वञे, को ज़िंदगी तां हलियो थो वञे पियो। तो अला पनाह ॾींदो था माण्हुनि खे। प्यारो माण्हू जेको हूंदो आहे न, उहो हर वक़्तु सोच में, हर शइ में हूंदो आहे, ख़्यालनि में हूंदो आहे, उनजी तस्वीरुनि लाइ सिकंदासीं वेठा। इहे दौर हुया, ऐं हर शइ खां वधीक प्यारो लॻंदो आहे। पोइ दुश्मन बि घणा पैदा थींदा आहिनि साईं, ही शुरू वठी आहे। अगरि को ॿ प्यार करण वारा हूंदा, ॿिन्ही जा मुखालिफ़ घणा थींदा, दुनिया साड़ करे ॾिए था।